जी ॻाल्हि जो मौज़ू आहे डाइण जो वण। चवंदा आहिनि त हिकु ॻोठ जे पछाड़ीअ ते हिकु पुराणो वण हो, जीअं बाबति माण्हू चवंदा हुआ त हिते डाइण रहंदी आहे ऐं राति जो जेको बि उन वण हेठां गुज़रंदो आहे सो सुबुह ताईं वापसि न आहे मोटंदो। पर हिकिड़ो छोकिरो हुयो जंहिंजो नालो राज़िक हुयो, सो उन्हनि ॻाल्हियुनि खे कोन मञींदो हो ऐं कुदरत मुंहिंजे मालिक जी हिकु शाम दोस्तनि सां शर्त लॻायईं त जेकॾहिं अॼु राति मां उन वण वटि वेही चांहि पीअंदुसि ऐं ॾिसां थो त इहा ॾाइण कीअं थी अचे। राति थिए त हू लालटेन हथ में खणी अकेलो निकितो ऐं वण वटि पहुतो त हवा थधी थी वई ऐं उन वण जे पतनि मां कंहिं औरत जे खिलण जहिड़ो आवाज़ आयो त राज़िक थोरो ॾकियो, पर दिलेरीअ सां चयईं, जेकॾहिं तूं आहीं त अच। ओचितो पोयां कंहिं जे पेरनि जा हल्का कदम ॿुधण में आयसि ऐं जॾहिं हू मोटियो त उते हिकु छोकिरी बीठी हुई, ॾिघा वार, अछो लिबास ऐं चेहरे ते हिकु अजीब मुर्क। तूं अकेलो आयो आहीं? डाइण उन खां पुछियो ऐं राज़िक हैरान थी चयो, हा, तूं हिते छा पई करीं? ऐं हिन आहिस्ते चयो, मां बि अकेलो आहियां, बसि कंहिंजो इंतज़ारु पई करियां। पोइ हिन हथ वधायो, चांहि पीअंदे राज़िक जे अखियुनि अॻियां लालटेन जो ॾीओ विसामे वियो। हिन महसूसु कयो त संदसि हथ कीअं थधी ॻरी शइ में फासिजी वियो आहे। जॾहिं मथे ॾिठो त छोकिरीअ जा वार मिटीअ में छिकिजी ढिघा थी विया हुआ ऐं संदसि अखियूं कारियूं बणिजी चुकियूं। ॿिए ॾींहुं सुबुह ॻोठ वारा जॾहिं वण वटि पहुता त फ़क़ति राज़िक जी लालटेन मिली ऐं वण जे तरे में ताज़ा पेरनि जा निशान हुआ, नंढा पर ॾाढा ॻरा, ॼण कीअं अञा बि उते बीठी हुजे। अॼु ताईं राति जो जॾहिं हवा उन्हनि शाखनि मां वसंदी आहे त कंहिंजे खिलण जे आवाज़ गूंजंदो आहे ऐं माण्हू चवनि था त डाइण खे अञा बि साहु आहे। ऐं डाइण जॾहिं वण वारी राति खां पोइ टे ॾींहं गुज़री विया ऐं राज़िक जो को बि पतो न पियो। ॻोठ वारा चवनि था त हू मरी वियो, पर संदसि मां रोज़ शाम जो वण वटि वञी ॿारण ॿारींदी ऐं रोईंदी आहे। हिकु राति जॾहिं सभु माण्हू सुम्हियल हुया, तॾहिं ॻोठ जे कुंड ते हिकु शख़्स हलंदे आयो, कपिड़ा फाटल, मुंहं ते मिटी ऐं पर अखियुनि में ॼण को जादू हो। पर उहो त राज़िक ई हुयो। मां खेसि ॾिसी रड़ कढी चयसि त पुट तूं ज़िंदा आहीं? राज़िक ख़ामोश रहियो ऐं फ़क़ति सिर्फ़ु इहो ई चयो, मां मूंखे पाणी ॾे। मां पाणी आणे ॾिनो, पर जीअं राज़िक पीअण लाइ हथ वधायो त संदसि हथ मां मिटी किरंदी ज़मीन ते किरी पई, ॼण संदसि जिस्म आहिस्ते आहिस्ते धूड़ बणिजी रहियो। पासे में बीठल पाड़ेसिरीअ ॾिठो त राज़िक जे पाछो ई न हो। ख़ौफ़ सां चयईं, ही माण्हू राज़िक न आहे, ही त राज़िक जूं अखियूं ओचितियूं ॻाढ़ियूं थी वियूं ऐं हू आहिस्ते चयो त डाइण मूंखे न छॾियो आहे, छॾियो न आहे, मां सिर्फ़ु आधी राति ताईं ज़िंदा हूंदो आहियां, पोइ उहा मूंखे वापसि छॾे वठंदी आहे। उहो चई उहो वण जे तरफ़ वधियो। मिटीअ जो तूफ़ान उथियो ऐं वण जूं शाखूं ॼण हथ बणिजी खेसि घेरे वियूं। हिकु लम्हे में सभु कुझु माठि थी वियो ऐं सुबुह जॾहिं सिजु निकितो त वण जे तरे में मिटीअ ते ॿ नाला लिखियल हुआ, राज़िक ऐं हुन जे हेठां उहा। अॼु ताईं जेको बि उहो नालो पढ़े थो, संदसि कननि में साॻे खिलण जो आवाज़ गूंजे थो। जेको वण वटि हिकु दफ़ो वञे थो सो ख़ाली हथ न मोटंदो। आख़िर उहा हुई त केरु हुई? राज़िक जे ग़ाइब थियण खां पोइ ॻोठ में डपु छांइजी वियो। कंहिंखे राति वण वटि वञण जी ज़रूरत न हुई, पर ॻोठ जे पुराणी
लाइब्रेरीअ जो उस्ताद बाबो नबी बख़्श उन चयो जेकॾहिं वण डाइण सां जुड़ियल आहे त उन जी कहाणी ज़रूरु हूंदी। हिन जे ॻोठ जा पुराणा किताब खोलिया। हिक पीले ऐं भरियल वर्क ते लिखियल हो 100 साल अॻे हिते हिक छोकिरी हसीना रहंदी हुई ऐं माण्हू चवंदा त हूअ जादू ॼाणंदी हुई। जॾहिं माण्हुनि ते मुसीबत ईंदी हुई त हूअ मदद कंदी हुई, पर हिक राति कंहिं मर्द खेसि धोखो ॾिनो ऐं खेसि उनखे साड़े मारे छॾियो। मरी वञण खां अॻु हिन कसम खणियो जीअं मर त मूंसां बेईमानी कई ऐं उनजो नस्ल हिन वण हेठि दफ़न थींदो। बाबे नबी बख़्श खे यादि आयो राज़क जो वॾो ॾाॾो बि उन ॻोठ जो रेस हो ऐं माण्हुनि जो चवणु हो त हसीना खे साड़ण जो हुकुम हिन ई ॾिनो हो। राति उहो बाबो पाण वण वटि वियो त सच पतो लॻाइजे। वण जे तरे में ओचितो को हल्को आवाज़ आयो ऐं मिटीअ में कंहिंजो चहिरो ज़ाहिर थियो। साॻी छोकिरी, अछो लिबास, डिघा वार। तूं ॼाणण आयो आहीं त मां केरु आहियां? हिन पुछियो। बाबा ॾकी चयो हा तूं हसीना आहीं न? उहा मुर्खंदे चयईं हा, पर मूंखे हाणे हसीना न चओ, मां उन्हनि सभिनी जी परछाई आहियां जिन मूंसां बेईमानी कई ऐं राज़क उन्हनि मां आख़िरी हो। एतिरो चई हवा जो तेज़ झोंको आयो ऐं हूअ वण जूं टारियूं ॻाढ़ियूं थी वयूं ॼण रत सां भरियल। सो बाबो बेहोश थी पट ते किरी पियो ऐं सुबुह जॾहिं ॻोठ वारा पहुता त बाबो ज़िंदा हो, पर संदसि वार मुकमल अछा थी चुका हुआ। न सिर्फ़ हिक जुमिले में चयो उहा मरी न आहे, सिर्फ़ इंतज़ार में आहे त ईंदड़ तोखे बाद ऐं उन ॾींहं खां पोइ को बि माण्हू उन वण जे वेझो न आयो। उन ॾींहं खां पोइ को बि उन वण जे हेठां न वियो, छाकाणि त हूअ उन धोखेबाज़नि जो इंतज़ारु करे रही हुई ऐं जे चवंदा आहिनि त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। सो माण्हू कंहिंसां बुरो न करे, जेको बुरो कंदो सो लोड़ींदो। अॼु जी कहाणी एसि ताईं हुई, मुकमल थी।